जे अॻियां सबील ऐं न्याज़ हुआ जेके शहीद मुर्तज़ा भुट्टो साहिब फरज़ंद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब पाण मॉनिटर पियो करे ऐं पाण जेको हलाए पियो ऐं तव्हां ॾिसो त सबील जा बर्तन पाण पियो उन्हनि जी सफ़ाई करे ऐं न्याज़मंदी ऐं निवड़त जी इंतिहा आहे ऐं असां सभिनी खे हिन मां सबक़ सिखणु खपे। सुना दो